अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म पारां सनअती ऐं ज़रई शोबे जी तरक्की लाइ रोशन मईशत बिजली पैकेज जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सनअती ज़रई माहिरनि ऐं कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। नई बिजली पैकेज तहत सनअती ऐं ज़रई शोबनि खे 3 सालनि ताईं रिआयती अघनि ते इज़ाफ़ी बिजली फ़राहम थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुआशी टीम जी मेहनत ऐं सभिनी जे सहकार सां ही सभु कुझु मुमकिन थियो आहे। सनअती शोबे खे 34 रुपयनि ऐं ज़रई शोबे खे 38 रुपयनि बदिरां फी यूनिट 22 रुपया 98 पैसा बिजली फ़राहम कई वेंदी। सनअती ज़राअत जा शोबा तरक्की कंदा त मुल्क कर्ज़नि मां निजात हासिल कंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान में ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी ख़िलाफ़ बहितर क़दम खंया आहिनि। पाक फ़ौज दुश्मन जे हर जारियत ख़िलाफ़ फ़ौलादी दीवार बणियल आहे। DGISPR पारां सवाबी में गुलाम इज़हाक ख़ान इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंसिस एंड टेक्नोलॉजी जो दौरो। सिक्योरिटी सूरतहाल ऐं सोशल मीडिया जे किरदार ते ॻाल्हि ॿोल। DGISPR चयो त नौजवान क़ौम जो रोशन मुस्तक़बिल जा ज़ामिन आहिनि। नौजवान मुल्क की तरक्की ऐं खुशहाली में अॻवानी वारे किरदार जी हैसियत रखनि था। पाकिस्तान ऐं पोलैंड मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण वारे याददाश्तनामनि ते सयूं करिछटियूं। पोलैंड जे नायब वज़ीर आज़म जी अॻवानी में आयल जे वफ़द जी पाकिस्तानी हम मनसब इसहाक डार सां इस्लामाबाद में मुलाक़ात। बतरफ़ी लाॻापनि समेत अहम मापदंड ते ॻाल्हियूं। पोलैंड जे नायब वज़ीर आज़म सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार चयो आहे त पाकिस्तान ऐं पोलैंड विच में तारीख़ी ऐं मुनफ़रद लाॻापा क़ाइमु आहिनि। हवाई फ़ौज जो बुनियाद रखण में पोलैंड जो अहम किरदार आहे। पाकिस्तान पोलैंड सां लाॻापनि खे तमामु घणी अहमियत ॾिए थो। ॾखण अफ्रीका ॿी ऐं आख़िरी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ 1-1 तां बराबर करे वरिती। रावलपिंडी में खेॾियल ॿी टेस्ट मैच में ॾखण अफ्रीकी टीम 68 रन्सनि जो हदफ़ आसानी सां 2 विकेटनि ते पूरो कयो। पाकिस्तान जी पूरी टीम ॿी इनिंग में 138 रन्सनि ते ढेर थी वई हुई। 2 टेस्ट मैचनि जी सीरीज़ 1-1 तां बराबर थी वई। अमरीका रूस जे 2 वॾियुनि तेल कंपनियुनि मथां पाबंदी लॻाए छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाबंदियूं रूसी सदर खे रवैयो तब्दील करण ते मजबूर कंदियूं। रूस ऐं यूक्रेन विच में जंगबंदी जे लाइ पुरुमीद आहियां। ओवल ऑफिस में नेटो जे सेक्रेटरी जनरल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अमरीकी सदर ट्रम्प वधीक चयो आहे त जो बाइडन अमरीका जी तारीख़ जो बदतरीन सदर हो। अमरीका में गैर कानूनी तौर ते दाख़िल थींदड़नि मथां बजट ख़र्च नथा करे सघूं। वज़ीर आला KPK जे बानी PTI सां मुलाक़ात लाइ दरख़्वास्त ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस सरफराज़ टोगर जी सरप्राई में लाजर बेंच ॿुधणी कंदी। वज़ीर आला सोहेल अफरीदी इस्लामाबाद पहुची वियो। बानी PTI सां मुलाक़ात लाइ अडियाला जेल वेंदो। तहरीक इंसाफ़ जेल अख़्तियारनि खे सोहेल अफरीदी समेत 5 ॼणनि जी लिस्ट उमाणे छॾी। पंजाब जी इतलात वारी सूबाई वज़ीर उस्मा बुखारी चयो आहे त सूबे में अमन लाइ हर क़दम खणंदासीं। हथियारबंद जथनि खे रियासत जी रिट चैलेंज करण न ॾींदासीं। हिन चयो त हिकु इंतिहा पसंद मज़हबी जमायत जे मुस्तक़िल बिल जो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत कंदी। हिन चयो त सूबे में 10 लख माण्हुनि वटि हथियारनि जा लाइसेंस आहिनि। हाणे को बि नओं लाइसेंस जारी न थींदो। हथियारनि जी 28 डीलरनि जी दुकाननि खे सील करे छॾियो आहे। सूबे में गैर कानूनी हथियारनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। सिंध जे घरू वज़ारत पारां सखर डिवीज़न में ॾोहारियुनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऐं असराइती कार्रवाई जी हिदायत। सूबाई घरू वज़ीर ज़ियासल अंजार जी सदारत हेठि सखर डिवीज़न में अमन अमान बाबति अहम इजलास। ID सिंध DID सखर ऐं SSPs जी शिरकत। सखर डिवीज़न में अमन अमान बाबति तफ़सीली ब्रीफिंग। घरू वज़ीर पारां कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन वधीक तेज़ करण जी हिदायत। सूबाई वज़ीर ज़ियासल अंजार चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। सिंध जे समूरनि ज़िलनि खे ॾोहारियुनि खां पाक करण ताईं सुख सां न विहंदासीं। ॾोहारियुनि जी सहूलियतकारनि खे बि कानून जे कटेरे में आंदो वञे। शाहपुर जाकर में घर जी भित किरण सबबि माउ ऐं धीउ दॿिजी फ़ौत। वज़ीर जमाली टाउन में शमन ॾाहिरी जे घर जी भित किरी पई। घर धणी जी ज़ाल शहज़ादी ॾाहिरी थॾे ते फ़ौत।
संदसि 8 वरियनि जी धीउ सीमा नवाबशाह जी अस्पताल में तिबी इमदाद न मिलण करे तड़पी फौत थी वई। खेड़पुर वेझो धाड़ेलनि जो रॉकेट लॉन्चरनि सां ॻोठ मथां हमलो, हिकु ॼणो क़तल। ॻोठ जुमो फुलपोटो ते हथियारबंदनि हमलो करे रॉकेट लॉन्चर फायर किया। हमले में घरधणी शेमिर फुलपोटो मौके ते मारिजी वियो। 2 ॼणा इमरान फुलपोटो, हाजन फुलपोटो सख्त ज़ख़्मी। इतला ते पहुतल पुलिस जे मोबाइल मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस जो चवणु आहे त फुलपोटा बिरादरी जे यार मोहम्मद फुलपोटो ऐं बदनाम धाड़ियल रहीम बख्श उर्फ रहू फुलपोटो जे धुरियुनि में पुराणो खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां धाड़ियल रहीम बख्श फुलपोटो जे तोले ॻोठ मथां हमलो करे हिकु ॻोठाणे खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे।